जुमे जी शाम आहे, 6 कुछ मिनट थिया आहिनि माशाअल्लाह। त एॾी थधी प्यारी हवा आहे ऐं हल्की हल्की बारिश थी थिए जेका तव्हांखे हिन फर्श तां नज़र अची सघंदी। मौसम ॾाढी प्यारी थी वियो आहे। असुल ॿाहिरि अची त ॼण सुकून अची वियो, मज़ो अची वियो। मां हिते ॾाढो इंजॉय कयो, ॾाढो। सुगंधे मार्कर्स वठी आई मुंहिंजे लाइ, शार्पीस। सो उन्हनि सां असां शुरू थी वियासीं। पहिरियों त जेको कुझु अवेलेबल हुयो उहो असां जेको पेंट कयोसीं। हिकिड़ो वुडन ब्लॉक हो जंहिं ते लव लिखियलु हो, बिल्कुलु फिटल जहिड़ो, उनखे मां थोरो हाईलाइट कयो ऐं ॾाढो मज़ो आयो मूंखे, तमामु तमामु घणो। उनखां सवाइ वुडन हिकिड़ो बॉक्स मां वठी आई हुयमि जेको मुंहिंजो ख़्यालु हो त मां हिनखे पेंट कंदमि, हिन मथां कुझु बि कंदमि। पोइ मूंखे इहो ख़्यालु आयो अचानक सां, मां फ्री हैंड जेको आहे इन मार्कर सां उनजे मथां मां पेंट करणु शुरू थी वियमि। उनजो लुक एॾो ज़बरदस्तु आयो जंहिंजी हद न आहे। फाइनली इहो थी वेंदो त तव्हांखे मां ॾेखारींदमि त कीअं थो लॻे। हे त मां कमु पई कयां त सुगंध मुंहिंजूं थोरियूं वीडियो क्लिप्स भरे छॾियूं, त मुंहिंजी दिलि चाहे त हलो भला इहे बि तव्हां सां मां शेयर थी कयां। कुझु कुंडियूं मां हिन ते पेंट कयूं, उनखां पोइ मां सॼा कैक्टस हिन में पेंट कया ऐं कैक्टस जी जेका सनी सनी डिटेलिंग आहे उहा मां तव्हांखे हिन बॉक्स ते पोइ ॾेखारियां थी। पर एॾो इंजॉय कयो मां नंढे हूंदे खां। कलरिंग ऐं ड्राइंग मुंहिंजो फेवरेट रहियो आहे। टाइम छा थियो ॿार? स्मॉल सिटी न न 11:30 पोणा 11 थिया आहिनि राति जा। ऐं हे जुमे जी राति आहे, सुभाणे छंछरु आहे। असां तारिक सां गॾु, मां सुगंध सुराण तारिक, असां आया आहियूं फालूदो खाइणु। आसमान आई आहे असां सां, छो त सॼो ॾींहुं हे पिकनिक ते वियल हुआ त उहे थकियल आहिनि। सो तारिक खे असां वठी आया आहियूं, बल्कि तारिक असांखे वठी आयो आहे। इहो प्रोग्राम असांजो कल्ह घंटे हलो। सो हिते हे आहे रिमझिम टावर ऐं असां हे आगा जूस, मिस्टर आगा जूस हिते आया आहियूं। सो इंजॉय कंदासीं फालूदो, जेको मां त 2 ॾींहं खाईंदमि। ज़ाहिर मां हिकदमि इलाही सारो मिठो न खाई सघंदी आहियां। सुगंध सुराण, हेलो, तूं आई आहीं असां सां गॾु जी। ऐं तारिक वियो आहे कुझु हिकिड़ी मुंहिंजे लाइ दवा वठणु ऐं ऑडर करे छॾिया फालूदो। सो असां इंजॉय था कयूं, इलाही अरसे खां पोइ असां सभु गॾु आहियूं। ऐं मां अलीअ खे हर लम्हे हर पल मिस कयो आहे। जंहिं महिल बि असां सभु मुंहिंजा ॿार ऐं मां गॾु थिया आहियूं त उन महिल मां अलीअ खे मिस कयो आहे। सो कॾहिं न कॾहिं उन सां बि इंशाल्लाह वरी गॾिजी मेला थींदा असांजा। हे स्क्रीन ते छंडा तव्हांखे नज़र ईंदा। बारिश थी रही आहे अञा ताईं माशाल्लाह। बसि ख़ैर जी रहमत जी बारिश हुजे, ज़हमत न थिए असांजे लाइ। तारिक अचे थो साम्हूं, ब्राउन शर्ट ऐं चडी। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 जुलाई ऐं सैटरडे। सुबुह जा तक़रीबन 9 थिया आहिनि ऐं मींहुं सवेरे सवेरे इलाही सारो वसी चुको आहे ऐं असां वञूं था ॿाहिरि। कुझु शयूं वठणियूं आहिनि, कुझु सामान वठिणो आहे, पर लॻे ईअं थो त पिकनिक ते था वञूं। सुबुह सवेरे इलाही मींहुं हुयो ऐं हाणे हिन महिल वरी जेको आहे सॼो उस लॻी पई आहे। सॉरी छा हुयो एडी? हलो ॻाल्हायो। जहिड़ो डबल पैक खणा 900 रुपये जो दवा। माण्हू जेतिरे जो बि आहे, हर शइ एॾी महांगी थी वई आहे, हिन गिहु खां साम्हूं गुज़ारो ई न आहे। जंबो पैक कोन्हे? न जंबो पैक न आहे। सुगंध छा? हा, इहे मां ॾिसंदी रहंदी आहियां तस्वीरुनि में, वीडियोज़ में।
पहचान ना ये भी सोना सब सोना माना न सब सोना न हाणे सुगंध जेसि ताईं शेल्फ में पिया आहिनि न सभु सुहिणा आहिनि अगरि मुंहिंजे घर वेंदा त कंहिं हिसाब किताब सां वेंदा हा आलीशान कैटल जो किटली बि शेप प्यारी भी सुठो अथसि मूंखे अक्सर तव्हां वणंदा आहिनि हे बेस्ट आहे असांखे बेस्ट ॾाढो बेस्ट वणंदो हा सो हाणे काॾे था हलूं हे प्लास्टिक जा आहिनि हमेशह खां मां इहे ॾिसी ऐं पोइ रखी छॾींदी आहियां हसरत करे असां हलिया वेंदा आहियूं जी हे सभु जेके आहिनि लॉली मोल्ड हाणे ईअं ई अथव हे अलॻि अलॻि नथा अच्छा माना हिन मां निकिरनि नथा फिक्स हे नथा निकिरनि सभु फिक्स आहिनि हा केॾी बचति कई अथऊं पंहिंजी असांजी तकलीफ़ असांजे असां हिते वेठा आहियूं मेट्रो जे कैफ़े में ऐं सुगंध होॾे परियां वेठी आहे सुराण नज़र अचे थी ठीकु आहे तारीख़ हेलो हेलो ऐं मां हिते वेठी आहियां ऐं असां जेको सवेरे सवेरे हिते आया आहियूं शॉपिंग करणु सवेरे हिन जे लाइ जो रश खां बचण लाइ वीकेंड आहे त पोइ हशर नशर थी वेंदो पोइ लाइन में बीठा हूंदासीं देरि लॻंदी यानी लाइन काउंटर ते बाक़ी हिते त न ऐं सो असां हिते नाश्तो ऑडर कयो आहे असां ईअं निंड मां उथी मुंहुं धोई अची विया आहियूं ज़हरा खे बि बजाए कढियोसीं बीफ ऐं मटन ख़ाली पियो आहे चिकन भरियल पियो आहे असांजो नाश्तो बि ख़तमु थी वियो ऐं शॉपिंग बि ख़तमु थी वई सुगंध ऐं तारीख़ जा अंदरि सुराण बि अंदरि आहे मां जीअं ॿाहिरि उन्हनि खे कॉल कई अथमि त हाणे अची वञनि वापसि सुराण त अचे थी बाक़ी तारीख़ ऐं सुगंध जेसि ताईं उहे अचनि त 2 मिंट ते माशाल्लाह हवा लॻी पई आहे ॾाढी सुठी त वेट थी कयां उन्हनि जो ऐं हे असांजी ट्रॉली आहे कंहिंजो हुयो इहो जीएम जो सफ़ा तुंहिंजो आयोसि छा मूंखे लॻो त तूं पंहिंजो मैसेज पाण छो थो ॿुधे हे असां वञूं था वापसि घर ऐं मां मुंहिंजे करे सभु तकड़ में था वञनि ऐं सभिनि जो थोरो थोरो ईअं अजीब मूड इहो कॾहिं थियो हा मूंखे सुराण चई चुकी आहे सुराण चई चुकी आहे सुराण जो अजीब मूड आहे सॉरी सभिनि सुराण जो तव्हांखे एॾी कहिड़ी जल्दी त तव्हां जल्दी जल्दी घर था हलो मुंहिंजो बसि हलणो आहे मूंखे उतां जी चांहि न पई वणे पाउडर मिल्क वारी ऐं मूंखे उञ बि लॻी आहे उते पाणी चिल्ड हुयो मां उहो न पीअंदमि ऐं मां सवेरे उथी आहियां त इन करे अञा ताईं मुंहिंजो दिमाग़ जाइ ते कोन्हे तंहिंजे करे मूंखे जल्दी हुई सो हे आहे वापसी जो सफ़र तव्हां सभु चुप छो थी वियो मां तव्हां चिट चेट त भरियां पई पोइ तव्हां ॻाल्हाईंदो त इहो रूड आहे न माण्हू ॻाल्हाए थो त असां विच में ॻाल्हायूं हा उहो त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर तव्हां जीअं पंहिंजी कचहरी पिया कयो न उहा कंटिन्यू कजो अलाए मूंखे हिते अचिणो आहे कॾहिं न कॾहिं असां माण्हू तव्हांखे इहो पियो ॿुधायूं त सुराण हिते हे सब्जियूं कटे रखियूं आहिनि 3 ऐं मां हिननि जे लाइ पचाया आहिनि कबाब सुराणे आसपा खाईंदियूं बन कबाब ऐं मां दाल मानी खाई छॾी राति दाल चांवर पचायासीं त दाल पई सो मूंखे दिलि चाहियो त मां दाल मानी खावां ऐं शॉपिंग त असां न शेयर कई सब्जियूं हुयूं ऐं पंहिंजो चिकन वरितोसीं उते वेही नाश्तो कयोसीं उतो सुतो ऐं ॿियो कुझु न आहे वापसि अचे मां इलाही सारी निंड कई उन खां पोइ वेंदी सिंधी नमाज़ पढ़ी आहे ऐं मानी पचाए मां पंहिंजी खाधी आहे हे मुंहिंजा कबाब तरे छॾिया आहिनि सुगंध वई आहे ॿाहिरि पंहिंजी फ्रेंड सां मिलणु तारीख़ वरी पंहिंजे कंहिं दोस्त ॾे वियो आहे त उहे ॿई लंच ते कोन्हनि त असां अॼु इहो ई कमु कयो हाणे वेंदमि मां सिलाई करणु टाइम थियो तक़रीबन 7:15 न बल्कि 7:20 हा बसि सांझे जी अज़ान में थोरो ई वक़्तु आहे सुगंध खणी आई पंहिंजे स्टूल जो स्क्वायर कवर त हुनखे अहिड़ा ॿिया सिबराइणा हुया ऐं हिन में जेको आहे डोरी आहे ठीकु आहे सो मां इहे सिबिया आहिनि हिन जे लाइ 2 पेयर हिकिड़ो हे रेड ऐं ब्लैक वारो पेयर हिकिड़ो हे येलो ऐं ग्रे ऐं मूं वटि डोरी न हुई त हिन में मां हीअ वाइट कपिड़े जी सन्ही पटी सिबी हिन जी डोरी ठाहे विधी आहे ऐं हिन में हीअ ब्लैक सन्ही पटी छो त हे त ॿधिजी वेंदियूं ऐं अंदरां हिन में हली वेंदियूं सो इहे 2 जोड़ियूं कवर्स जूं हिन जूं रेडी आहिनि हिन जी माप सां ऐं इहे हाणे बंदि करे रखंदमि उहो आहे कोन घर में अञा ताईं ॿाहिरि आहे
माशाल्लाह। ऐं तव्हांखे कुझु ॿियो बि ॾेखारियां। हा, अॼु वियासीं त मां पंहिंजे लाइ इहे पेयर वरितो UHU ग्लू जो, जेको हे याने 2 नंढा ट्यूब हिन मीडियम साइज़ आहिनि। हे मूंखे 900 रुपए जा मिलिया। हद हे हालत महांगाई जी। ठीकु आहे। उन खां सवाइ सुगंध मुंहिंजे लाइ हे मार्कर्स खणी आई आहे, शार्पीस। हे पंहिंजा शायदि दुबई मां वठी आई, त उन थोरा घणा पाण यूज़ कया, पोइ मुंहिंजे लाइ गिफ्ट करे छॾियईं मूंखे। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं हे मग जेको आहे इहो मूंखे सादिया गिफ्ट कयो हो। असां वियासीं लाहौर के मॉल ते, त पोइ उते 2-3 पिया अहिड़ा सेसम स्ट्रीट जा, त मूंखे सम्झो न पियो अचे कहिड़ो वठां कहिड़ो न वठां। दिलि बि चए पई वठां, पर पोइ मां कुझु न वरितो ऐं सादिया फाइनली मुंहिंजे लाइ वठी आई। हे आहे उहो बॉक्स जेको मां पेंट कयो फ्री हैंड। यानी हे मां ट्यूज़डे बाज़ार मां वठी आई हुयमि। तव्हांखे यादि हूंदो काठ जा 2 बॉक्सिस मां वरिता, जेके मुंहिंजा रेगुलर व्यूअर्स आहियो। त हे मां फ्री हैंड वेठे पेंट कयो। फर्स्ट टाइम, मूंखे कोई तजुर्बो न हो इन्हनि खे यूज़ करण जो। सो बहरहाल काफ़ी कामयाबु थी वियो। ऐं एॾो जॾहिं जीअं डार्क थी वियो, जीअं मेहंदी हूंदी आहे न, टाइम गुज़रण सां गॾु रंग चिटो कंदी आहे, मूंखे ईअं पियो लॻे ॼण हे टाइम गुज़रण सां गॾु अञा वधीक ब्राइट ऐं वधीक सुहिणो थी वियो आहे। ऐं ॿियो त ही मुंहिंजी कंप्यूटर टेबल आहे, मां हिन जी थोरी साइड चेंज कई आहे, छो त मूंखे लिखण जे लाइ जाइ खपंदी आहे, त मूंखे स्पेस न हुई, त मां हे साइड हिन पासे न करे छॾियो आहे स्क्रीन मॉनिटर। ठीकु आहे। ऐं हिन पासे न हे करे छॾियो आहे। सो हाणे असांजी जी नमाज़ थियण वारी आहे, त नमाज़ पढ़बी ऐं उन खां पोइ जेको आहे वरी डिनर जी तयारी कबी। हिन महिल ताईं जो इहो हाल अहिवाल आहे। 8:15 थिया आहिनि राति जा। सांझे जी नमाज़ खां पोइ मां अची वियमि किचन में, ऐं हीअं बसर टमाटर ऐं अंबड़ियूं, ऐं हिते अलॻि सां भिंडियूं थी फ्राए थियनि। इहे पाण में आख़िर में थींदियूं मिक्स। इहो असांजी रात जी मानी आहे। मानियूं पचाईंदासीं, चांवर न पचाईंदासीं। मज़ेदार डिनर। ऐं इन सां गॾु गॾु ई मां अॼु जे हिन व्लॉग मां तव्हां सां जेको आहे अलविदा कंदमि। अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सॼो ॾींहुं मां कीअं गुज़ारियो, कल्ह शाम खां वठी बल्कि जेको कुझु बि मां कयो उहो तव्हां सां शेयर कयो आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे सभु कुझु वणंदो। तो इंशाअल्लाह वरी मिलंदासीं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में। तो तेसिताईं मोकिलायूं था सुभाणे ताईं इंशाअल्लाह। अल्लाह वाहिद।